नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबुदेरो में ख़बर ॾींदा हलूं त डिग्री कॉलेज सोबुदेरो में डिवाइस एजेंट माफिया BISP अमले ऐं HBL जे अमलो मिली भग करे कटौती करण लाइ मिसमैनेजमेंट जो बहानो करे डिवाइस बंदि करे छॾियूं आहिनि। एहसास कफ़ालत प्रोग्राम जे वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान पारां ऐलानियल रक़म मिलण मसइलो बणिजी वियो। रक़म वठण लाइ ईंदड़ ॿुधायो त असांखे सख़्त गर्मी में मुख़्तलिफ़ बहाना करे डिवाइस एजेंट माफिया मोटराए छॾनि था ऐं परेशान कनि था। सोबुदेरो डिग्री कॉलेज सेंटर में मौजूद BISP इंचार्ज एजाज़ कलोड़े ॿुधायो त सोबुदेरो सेंटर में गुज़िरियल ॾींहंनि खां मिसमैनेजमेंट सबबि रक़म बंदि कई वई आहे। सेंटर में 5 डिवाइस मशीनूं आहिनि, जंहिंमां 2 या 3 डिवाइस एजेंट मशीनूं न पिया हलाइनि। हुन जो जवाबु इंतिज़ामिया खे ख़ुदि ॾींदासीं। फ़नी को बि मसइलो न आहे। जेसीं ताईं मिसमैनेजमेंट जो मसइलो हल न थींदो तेसीं ताईं सेंटर बंदि रहंदो। ॿिए तरफ़ सोबुदेरो जे डिवाइस एजेंट माफिया डिग्री कॉलेज सेंटर मां निकिरण बाद पंहिंजे घरनि अंदरि ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फ़ी माण्हू खां 500 खां 1000 कटौती करे एहसास कफ़ालत जी रक़म ॾिनी पई वञे ऐं केतिरनि अबोज औरतुनि मर्दनि जी मुकमल क़िस्त पिणु हड़प करे था छॾनि। अहिड़ी नाजाइज़ कटौती खे रोकण लाइ वफ़ाक़ हुकूमत इंतिज़ामिया के बि क़दम न खयां आहिनि। रवासिन वफ़ाक़ी हुकूमत, सिंध हुकूमत इंतिज़ामिया खां घुर कई त डिवाइस एजेंट माफिया जी ख़िलाफ़ नोटिस वठणु घुर्जे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।